एक हफ़्तो अॻु दादूवासी ज़ाइरीन सां खुशदार में थियल हादसे दौरान ज़ख़्मी थियलनि जी कंहिं बि सार न लधी। ज़ख़्मी पोरियत पंहिंजनि घरनि अंदरि मसीहा जा मुंतज़र आहिनि। सिंध सरकार पारां ऐलान त कयो वियो पर अञा ताईं ज़ख़्मियुनि तोड़े फोतियुनि जे वारसनि जी का बि माली मदद न थी सघी आहे। हिकु हफ़्तो अॻु दादू शहर जे पुराणे बस स्टॉप वारे बिरोई महला ऐं सूमरा कॉलोनी मां बलूचिस्तान जे खुशदार वारे इलाइक़े में वाक़िअ दरगाह अब्दुल कादिर काका हीर वड शरीफ़ बलूचिस्तान में थींदड़ उर्स मुबारक जी तक़रीबात खां वापसी ते करंग वंगो जे ख़तरनाक मोड़ में तेज़ रफ़्तार बस ड्राइवर के कंट्रोल का निकरी खाई में किरी हादसे जो शिकार थी वही हुई। बस में सवार जोही ऐं दादूवासी मुसाफ़िर 19 ॼणा फोत ऐं 50 खां मथे ज़ख़्मी थिया हुआ, जंहिंखे खुशदार जी सिविल अस्पताल ऐं फ़ौजी अस्पताल CMH में मुंतक़िल कियो वियो हो, जितां फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे दादू ऐं जोही आंदो वियो। ज़ख़्मियुनि मां हिकु वधीक ज़ख़्मियुनि जी सट नसंदे फोत थी वियो ऐं फोतियुनि जो अंग वधी 20 थी वियो आहे, जॾहिं त अञा बि कोयटा ऐं कराची जे अस्पतालनि में 8 खां वधीक ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में दाख़िल आहिनि। हादसे सबबि हर ख़ाली ऐं सोग वारो माहौल छायल हो। हादसे खे हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे। हादसे में ज़ख़्मी थियल पोरियतनि खे सिंध सरकार तोड़े ज़िले इंतज़ामिया विसारे छॾियो आहे ऐं हू बेयारो मददगार घरनि में पयल आहिनि। सिंध सरकार पारां फोती ऐं ज़ख़्मियुनि जी माली सहायता लाइ ऐलान त कयो वियो पर अञा ताईं उहो ऐलान ई रहिजी वियो आहे। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जे वारसनि जी का बि माली मदद न थी सघी आहे। हादसे जो शिकार बदनसीब अक्सर पोरियत हुआ जेकी रेड़ा हलाए पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट पालींदा हुआ। ज़ख़्मी पोरियत हिन वक़्तु घरनि में बेयारो मददगार आहिनि। संदन इलाज लाइ पैसा न हुजण सबबि कंहिं वॾी अस्पताल में इलाज बि नथा कराए सघनि। पोरियत नौजवान ज़ख़्मी थियण सबबि बेरोज़गार पिणु बणिजी विया आहिनि ऐं संदन बचा हिन वक़्तु बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। ज़ख़्मी पोरियतनि ऐं फोतियुनि जे वारसनि दादू इशू न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार संदन का बि सार न लधी आहे। ज़िले जा अमलदार ताज़ियत तोड़े अयादत बि करण न आया आहिनि। हू गुरबत सबबि कंहिं वॾी अस्पताल में इलाज कराइण खां क़ासिर आहिनि। गुरबत लाचारी बेवसी संदन घरनि जा चुल्हा बि थधा करे छॾिया आहिनि। हिन वक़्तु सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं कंहिं मसीहा जा मुंतज़र आहिनि। साईं हींअर असां गरीब मिसकिन आहियूं, असां वटि का वसियत न आहे। डॉक्टरनि चयो आहे 3 लाख रुपया इलाज जो ख़र्च आहे। हींअर असांजो न गवर्नमेंट असांजी मदद थी करे न सरकार थी करे असांजी। मतिलबु असां गरीब माण्हू असां किथां आणी। हींअर असां सफ़ा पोइते आहियूं। हैदराबाद मां बि वापसी कयो अथनि, चए 3 लाख रुपया इलाज जो ख़र्च आहे, ऑपरेशन जो चयल। हिनमहिल असांजा छोकिरा हेतिरा मोटा 35,000 था अचनि या बांह जे ऑपरेशन जा ऐं 2 लाख रुपया था अचनि चेले जा। पैसा कोन आहे। कल्ह वरी मोटा घर ते पियो आहे, रड़ी पियो थो करे सफ़ा सूर जी। हे जीअं असांखे मूंखे धकु लॻो आहे, मुंहिंजे भाइटे खे चए जंगल में धकु लॻो आहे। हाणे ग़रीब माण्हू किथां वरी वियासीं सेवण, उतो सूर जी सुई न हुयूं, उतो निकिरी वरी वियासीं हैदराबाद में, उते बि इहो लाल पथी में इहो ई चकर आहे सॼो। सो जेको आहे महिरबानी करे हुकूमत जेको असांजी मदद करे। ग़रीब कंहिं वटि पैसो कोन्हे कोस, असांजे पाड़ो ई सफ़ा ग़रीब आहे। सो काफ़ी माण्हू ज़ख़्मी आहिनि, काफ़ी हिते कोटिया अस्पताल में पिया आहिनि, पर रही ॻाल्हि त माना कंहिं बि मदद कान कया। को ऑफिसर या MNA को बि पुछा करण न आयो आहे। साईं बसि के माण्हू अचनि था वञनि था, बसि न ख़र्च पाणी आहे न छा न छो आहे, बसि तकलीफ़ूं न जीअं आहियूं वेठा आहियूं। बसि सेवण अस्पताल में वियासीं, न मालकी न छा न छो कुझु बि न हो। बसि ख़र्च पाणी केरु ॾिए कोन पियो। बसि ज़ख़्म आहिनि ॾाढा। बसि जीअं ॿार आयासीं केरु एम्बुलेंस ॾिए कोन पियो। सरकारी अस्पतालनि में वञूं पिया त केरु मालकी करे कोन पियो। एम्बुलेंस में चवनि पिया त तेल पाण भरायो, ॿियो वरी ख़र्च पाणी पाण कयो। सरकारी इलाज में मरीज़ त ईंदो वेंदो एम्बुलेंस में वेंदो न, ईअं बि न। बसि ख़र्च पाणी ड्राइवर खे तव्हां पैसा ॾिजो, बसि ईअं ई। बसि शेख आहिनि या ॿियूं बिरादरियूं आहिनि, तमामु हिकिड़ी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। हिन वक़्तु ताईं को बि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां या MNA MPA को बि रिलीफ कोन वियो आहे DC पारां। त जॾहिं त हीउ हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे, जेकॾहिं पंजाब में इहो वाक़ियो थिया त उतां जो CM अची पहुचे आहे ऐं उन्हनि जी सहायता बि थिए। असीं इहो मुतालबो करे रहिया आहियूं, जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि खे 20 लाख ॾिना वञनि, जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे 5 लाख ॾिना वञनि। हाणे हिकिड़ो मलाह कम्यूनिटी जो नौजवान दर्ज़ी आहे, मज़दूर आहे, उनखे जेल में धक आहे ऐं उहो सेवण जे हॉस्पिटल जवाबु ॾेई छॾियो, लाल बत्ती अस्पताल जवाबु ॾेई छॾियो। 2 लाख रुपया ख़र्च आहे। त ग़रीब माण्हू किथां आणींदो 2 लाख? अहिड़े तरीक़े सां हर घर में 3-3, 2-2, 4-4 माण्हू ज़ख़्मी आहिनि
मां सम्झां थो त 10 खां 15 माण्हू ज़ख़्मी आहिनि जेके घरनि में उन्हनि जो को बि इलाजु न पियो थिए। असीं मुतालबो करे रहिया आहियूं सिंध गवर्नमेंट खां हंगामी बुनियादनि ते जेके सीरियस कंडीशन में ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो मुफ़्त में इलाजु करायो वञे ऐं शहरनि मां हिन पाड़े मां बेचैनी ख़तमु कई वञे। अॻे ई सोगारो माहौल आहे, नौजवान हिते 10 खां 12 जेके फोत थिया आहिनि उन्हनि जे घर में अॼु बि रोज़ राड़ो आहे। सिंध सरकार के घुर्जे त हादसे में ज़ख़्मी थियलनि जो फौरी तौर सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदन जूं ज़िंदगियूं बचाइण सां गॾु ख़ानदान जी माली सहायता बि करे त जीअं हू सिहतयाबी थी पंहिंजनि बच्चनि जो पेट गुज़र करण लाइ रोज़गार करे सघनि।